जी शागिर्द जिदोजहद सिंध वासियों अॼु सिंध स्टूडेंट एक्शन कमेटी जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस जंहिंजो मेन मक़सदु इहो आहे त ज़रई यूनिवर्सिटी जे अंदरि जेकी इंतिज़ामिया मुसलसल 2 महीननि खां वठी शागिर्दनि सां जेको आहे मद मुक़ाबिल आहे बुनियादी तौर ते सिंध जेका हींअर ॾुखी हालतुनि मां गुज़रे पई हिकिड़े पासे सिंध जे अंदरि बेरोज़गारी बुख बदाली आहे उन बावजूद बि सिंध जा माण्हू हणा वणा करे पंहिंजे जेको आहे सो पेटनि खे बुखूं ॾेई पंहिंजे तालीमी इदारनि जे अंदरि पंहिंजे शागिर्दनि खे मोकिलनि था त तालीम पढ़ाइनि पर ज़रई यूनिवर्सिटी जे अंदरि मुसलसल 2 महीननि खां वठी बेबुनियाद जेको आहे सो फीस में वाधारो करे सिंध दुश्मन अमल कयो जंहिंजे खिलाफ़ ज़रई यूनिवर्सिटी जे एक्शन कमेटी उन में मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि पारां उन फीस वाधा जे खिलाफ़ पुरमन तरीक़े सां ज़रई यूनिवर्सिटी जे अंदरि हिकु पुरमन जेको आहे जिदोजहद शुरू कई मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हुननि जेको आहे एप्लीकेशन ॾिनी इंतिज़ामिया खे पर इंतिज़ामिया को बि तदारुक न कयो मजबूरन ज़रई यूनिवर्सिटी जा शागिर्द रोडनि रस्तनि ते अची पुरमन तरीक़े सां एहतजाज करे उन फीस खिलाफ़ जेको आहे सख़्तु रद्दअमल ॾिनो ऐं ज़रई यूनिवर्सिटी इंतिज़ामिया उन प्रेशर में अची ऐं शागिर्दनि जे उन जेको बुनियादी मसलो फीस जो उन लाइ जॾहिं शागिर्द रोडनि रस्तनि ते आया त इंतिज़ामिया झुकी ऐं शागिर्दनि जी उहा जेकी वधायल फीस आहे वापसि कई पर इंतिज़ामिया उन रद्दअमल में मुख़्तलिफ़ जवाब ॼाणाए ज़रई यूनिवर्सिटी जे पुरमन शागिर्दनि जे मथां दहशतगर्दी जूं एफआईआर कयूं असीं चऊं था त सिंध जा शागिर्द पुरमन आहिनि ज़रई यूनिवर्सिटी जे अंदरि थींदड़ जेकी बि एहतजाजी तहरीक आई उहा सोशल मीडिया ते वीडियो जी सूरत में पियल आहे इलेक्ट्रिकल मीडिया जे दोस्तनि वटि उहे समूरी फुटेज पियल आहिनि त असांजा शागिर्द पुरमन आहे पर हितां जी इंतिज़ामिया रियासती वंगार वेही उन्हनि सां गठजोड़ करे उन्हनि जे मथां दहशतगर्दी जूं एफआईआर करे ऐं उहो जवाब ॼाणाए असांजे शागिर्दनि खे रेस्टिगेट कयो वियो आहे असीं चऊं था त बेबुनियादी शागिर्दनि खे दहशतगर्द करार ॾेई तव्हांखे इहो को बि इख्तियार न आहे त उहो असांजे शागिर्दनि खे जेको आहे तालीमी इदारनि मां इहो जवाब ॾियणु उन्हनि जी एडमिशन कैंसिल कई वञे त शागिर्द दहशतगर्द आहिनि असीं चऊं था त जेकॾहिं के शागिर्द जे मथां एफआईआर आहे त उहो एसी ताईं ॾोहारी नथो थिए जेसीं ताईं हुन ते उहो ॾोह साबित थिए असीं चऊं था त असांजा शागिर्द पुरमन हुया ऐं पुरमन तरीक़े सां पंहिंजे हक़नि लाइ जेको आहे सो हासिलात लाइ जिदोजहद कनि पिया उन ई पैदाश में असांजे शागिर्दनि जे मथां दहशतगर्दी जूं एफआईआर कई वयूं जंहिंमें असांजे सिंध एक्शन कमेटी जो अॻियां कन्वीनर ऐं सिंध शागिर्द सभा जो चेयरमैन जानम वसाण शबीर सिंधी उन समेत जेको आहे सो 8 शागिर्दनि जे मथां सचल सिंधी ऐं उन समेत 25-30 नामालूम शागिर्दनि जे मथां दहशतगर्दी जो एफआईआर करे ऐं उन्हनि जी जेको आहे एडमिशन कैंसिल कई वई आहे असीं चऊं था जेकॾहिं तव्हां वटि इहो कानून आहे आइन आहे त शागिर्दनि ते एफआईआर इन करे असां जेके आहे उन्हनि जी एडमिशन कैंसिल कई आहे त पोइ सिंध एक्शन कमेटी इहो मुतालबो करे थी त ज़रई यूनिवर्सिटी चंडेजाम जो जेको वाइस चांसलर आहे डॉक्टर जेको आहे अल्ताफ सियाल उन जे मथां हिकु छा पर 8 जेको आहे इंक्वायरी वेठल आहिनि हू रोज़ जेको आहे उन जे पेशेंट ते करे इस्लामाबाद करे हैदराबाद जी कोर्टनि जा चकर हणंदो आहे सिंध एक्शन कमेटी जो मुतालबो करे थी त फिलफोर उन वाइस चांसलर खे हटायो वञे छो त उन जे मथां पिणु जेको आहे अहिड़े क़िस्म जूं इंक्वायरियूं आहिनि छो शागिर्द जॾहिं हक़नि जी ॻाल्हि कनि त उन्हनि जे मथां इंतकामी कार्रवाई जो जवाब ॾियण त शागिर्दनि जे मथां केस दाख़िल आहिनि त पोइ असीं बि इहो मुतालबो कयूं था त ज़रई यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर जेको करप्शन में मुलविस आहे ज़रई यूनिवर्सिटी जे बुनियादी सहूलियत ॾियण में इंतिज़ामिया नाकाम वई आहे असीं चऊं था त गर्ल्स हॉस्टल जी सूरत जो जाइज़ो वरितो वञे उते कंहिं क़िस्म जी का बुनियादी सहूलियत न आहे शागिर्दनि खे ट्रांसपोर्ट नथी ॾिनी वञे अहिड़े दौर में जॾहिं दुनिया तरक़ी ते जेको आहे पहुती आहे वञी एआई जो दौर आहे उन्हनि दौर में हिननि जो जेको लेबोरेटरियूं उते जेको आहे कंहिं क़िस्म जो जदीद जेको आहे टेक्नोलॉजी न आहे उते जेके प्रोजेक्ट ठहियल आहिनि उहे पाठनि जा ऐं जेको आहे खोखनि जा ठहियल आहिनि असीं चऊं था ज़रई यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे त तव्हीं शागिर्द दुश्मन अमल में मुलविस थियण खां बदिरां शागिर्दनि जे बुनियादी मसइलनि ऐं तालीम में जेके रुकावट ईंदड़ मसइला उन्हनि ते ध्यानु ॾियो सिंध जा शागिर्द दहशतगर्द न आहिनि असीं चऊं था फिलफोर सिंध एक्शन कमेटी जो मुतालबो करे थी त फिलफोर रेस्टिगेट थियल शागिर्दनि खे बहाल कयो वञे ऐं उन्हनि जे मथां थींदड़ जेके एफआईआर उन फिलफोर वापसि वरितियूं वञनि असीं चऊं था त हिन में मुलविस भली उन में एफआईआर में फरियादी जेको आहे स्टेट हुजे पर असीं हिन जो ज़िम्मेवार उतां जी ज़रई यूनिवर्सिटी जे इंतिज़ामिया खे चऊं था त तव्हीं हिन शइ जा ज़िम्मेवार आहियो तव्हीं सहूलियतकार आहियो रियासत जा तव्हां असांजे शागिर्दनि जूं जेको आहे पर्सनल डेटा उन्हनि खे मोकिलियो था उन्हनि जा कॉन्टेक्ट नंबर उन्हनि जी मुकमल तौर ते डेटा हुजण उहे तव्हांजे जेको आहे हथ में आहिनि उहे समूरी शयूं जेको आहे सहूलियतकारी और किरदार ज़रई यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया जेको आहे कयो आहे उन सां गॾोगॾु उतां जो शागिर्द शबीर सिंधी उन सां गॾु
ॿिया जेके ॿ असांजा ज़रई यूनिवर्सिटी जा शागिर्द आहे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो ऐं जेको आहे 2 ॾींहंनि ताईं उन्हनि खे खभे गुम कयो वियो ऐं उन्हनि खे जेको आहे उन FIR में चालान कयो वियो आहे। सिंध एक्शन कमेटी इन गिरफ़्तारी जी जेको आहे मज़म्मत करे मुतालबो करे थी त गिरफ़्तार थियल शागिर्दनि खे आज़ाद कयो वञे, रेस्टिगेट थियल शागिर्दनि खे बहाल कयो वञे ऐं जिन शागिर्दनि जे मथां कूड़ियूं FIR कयूं वयूं उहे ख़तमु कई वञनि। न त सिंध एक्शन कमेटी हीअ एहतजाजी तहरीक जी शुरूआत सॼी सिंध में कंदी, न सिर्फ़ ज़रई यूनिवर्सिटी, न सिर्फ़ हैदराबाद, पर हीअ एहतजाजी तहरीक सॼी सिंध जे ॻोठ ॻोठ हर तालीमी इदारे में वेंदी ऐं हीअ एहतजाजी तहरीक मुख़्तलिफ़ तरीक़नि सां एहतजाजनि जी शिकिल में हुजे, बुख हड़ताल जी शिकिल में हुजे, धरणनि जी शिकिल में हुजे या लॉन्ग मार्च जी शिकिल में हुजे, असां इहा जिदोजहद एसी ताईं जारी रखंदासीं जेसिताईं असांजे शागिर्दनि खे बहाल नथो कयो वञे। इन जे करे असीं इहो मुतालबो कयूं था त फिलफोर असांजे शागिर्दनि खे बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में सिंध एक्शन कमेटी ईंदड़ इजलास में लाइमल जोड़े ऐं इन्हनि इंतिज़ाम जो सॼी सिंध जे अंदरि घेराव